Audio Jungle. Audio Jungle. The News. नाज़रीन, कंबर में रिपोर्ट शामिल कयूं था त कंबर में ज़िलई टीबी कंट्रोल प्रोग्राम ऐं ज़िलई सिहत खाते पारां टीबीअ जे आलमी ॾियारे जे मुनासिबत सां ज़िलई सिहत ऑफिस खां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर कुर्बान मक्सी, डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी, डॉक्टर सईद अख्तर तुन्यो, डॉक्टर रज़िया जरवार, डॉक्टर सुहेल अमन सरकी, डॉक्टर गुलाम हुसैन मीरजत जी अॻुवाणीअ में टीबीअ जहिड़े मूज़ी मर्ज़ बाबति जागरता पैदा करण लाइ रैली कढी वई। जॾहिं त कम्यूनिटी मिडवाइफ स्कूल में हिकु सेमिनार पिणु कोठायो वियो, जंहिंमें सिहत खाते जे अमलदारनि, सियासी समाजी अॻुवाणनि, लेडी हेल्थ वर्कर्स समेत माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ज़िलई सिहत ऑफिसर डॉक्टर कुर्बान मक्सी, टीबी कंट्रोल प्रोग्राम जे ज़िलई कोऑर्डिनेटर डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी, DSQ जे MS डॉक्टर सईद अख्तर तुन्यो, डॉक्टर रज़िया जरवार ऐं ॿियनि चयो त समूरी दुनिया में 24 मार्च ते मूज़ी मर्ज़ टीबीअ बाबति आवाम में सुजागी पैदा करण लाइ आलमी ॾियारो मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾियारो मल्हाइण जो मक़सदु पंहिंजे आवाम खे टीबीअ जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बचाइण लाइ तमामु वॾी अहमियत रखे थो। टीबीअ जो मर्ज़ 15 खां 55 सालनि जी उमिरि में थिए थो। मूज़ी मर्ज़ जूं अलामतूं 2 हफ़्तनि ताईं खंघि ऐं बुखार जो हुजणु, मानी न वणणु, जिस्म में सूर ऐं वज़न जो घटिजणु, इहे मूज़ी मर्ज़ टीबीअ जूं अलामतूं आहिनि, जेकी ज़ाहिर थियण ते बर वक़्तु पंहिंजी टेस्ट कराइणु घुरिजे, जेका मुफ़्त आहे। जॾहिं त समूरे ज़िले में टीबीअ जे मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वेंदियूं आहिनि। जॾहिं त समूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि ऐं शहरनि में 55 प्राइवेट डॉक्टरनि खे पिणु ज़िलई सिहत ऑफिस पारां टीबीअ जे मरीज़नि खे इलाज जी मुफ़्त सहूलियत फ़राहम कई वई आहे। हुननि चयो त असांजो अज़म आहे त असां पंहिंजे ज़िले कबर शदात कोट खे मूज़ी मर्ज़ टीबीअ खां पाक बणायूं ऐं पंहिंजे आवाम खे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं। मैक्सिमम यानी कि ज़िंदगी बचाए सघे। माशाल्लाह टीबी जे हवाले सां असांजे ज़िले में 13 सरकारी सतह ते टीबीअ जो केयर हॉस्पिटल कमु कनि थियूं, जंहिंमें 4 असांजा तालुका हॉस्पिटल आहिनि, 5 असांजा बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि ऐं 4 असांजा RSC आहिनि, माना टोटल 13।